जीअं जीअं तपे ॾींहुं तीअं तीअं ताणे पंध मूं। जीअं जीअं तपे ॾींहुं तीअं तीअं ताणे पंध मूं। को आघां जो नींहुं ॿांभण ॿारोचन सी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। द हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामीर हुसैन। कीअं आहियो अवां सभु? उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदो ऐं अलाह पाक जे माने में हूंदो। अॼु जो असांजो वीडियो हिकु सूफ़ी शाइरा दरवेश बुज़ुर्ग हासी बाईअ जे ज़िंदगी बाबति थियण वारो आहे। त हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। त हलूं था वीडियो जी तरफ़। निमाणो फ़क़ीर हिकु हिंदू औरत हुई जंहिंजो असुलु नालो हासी बाई उर्फ़ रकी बाई हो। संदसि जनमु 1888 ईस्वीअ में शिकारपुर सिंध में थियो। हिन जे वालिद साहिब जो नालो ॾोठा राम हो। हासी बाई नंढपण खां ई ख़ूबसूरत हुई। हूअ जेतिरी सूरत में सुहिणी हुई ओतिरी सीरत में सुलछणी हुई, पर हिकु पेर खां थोरी माज़ूर हुई। हासी बाई जॾहिं सामाई यानी जवान थी त संदसि माइटनि हिन जी शादी पोकर दास सां कराई। शादीअ खे केतिरा ई साल गुज़री विया त खेसि का औलाद कान थी। उन केरे केतिरियूं दरबारूं ऐं दरवेश पुछाईंदी रही ऐं केतिरनि ई पीरनि फ़क़ीरनि बुज़ुर्गनि ऐं ओलियानि ते बासू बासण ऐं दुआऊं पिनण वेंदी हुई। पर जेकॾहिं संदसि क़िस्मत में औलाद लिखियलु हुजेसि त मिलेसि। औलाद जी उमेद ऐं आस में हिकु ॾींहुं पंहिंजे घर वारे सां गॾिजी दराज़नि ॾांहुं रुख़ कयाईं ऐं हज़रत सचल सरमस्त जी मज़ार ते वञी पंहिंजी आत्मा खे आनंद बख़्शींदी हुई। पाण सचल सरमस्त जी गादे नशीन सखी क़बूल मोहम्मद सानीअ जी मुरीदाणी थी। कुझु ॾींहं दरगाह ते तरसण खां पोइ वापसि वरे त संदसि मुड़ुसु गुज़ारे वियो। हासी बाई पंहिंजे घर वारे पोकरदास राम जे गुज़ारण खां पोइ वञी सचल सरमस्त जी दरगाह ते रिहाइश इख़्तियार कई। 15 सालनि ताईं दरगाह ते गुज़ारियईं। उन ई अरसे में सचल सरमस्त जे गादी नशीन हज़रत क़बूल मोहम्मद सानी मथसि मर्दानो नालो निमाणो फ़क़ीर रखियो, जंहिं करे हर को खेसि निमाणो फ़क़ीर या निमाण फ़क़ीर सॾींदो हो। इहो ई सबबु आहे जो पाण उन नाले सां ई मशहूरु थी ऐं ॼाती सुञाती वई। हासी बाईअ मथां सूफ़ियनि जी सोबत में राग विराग जो घणो गहरो असरु थियो। सूफ़ियनि जी सोबत में एतिरो त रंगिजी वई जो शेर चवणु शुरू कयईं। हिन जे मथां सूफ़ियनि जी सोबत में एतिरो असरु थियो जो संदसि तबियत मौज़ू थी वई ऐं मथसि ॾात जी छट झले आयो, जंहिं करे सवें बेत ऐं काफ़ियूं सरजायईं ऐं कुझु कलाम चयईं। संदसि कलाम जा 2 मजमूआ निमाणा माण ऐं निमाणल शाह यादगार छपजी पधिरा थिया। कीअं पुनल परचाई मां बिल्कुलु बुछड़ी आहियां, ॻिचीअ पाए कपिड़ो बदियूं बख़्शायां, मोहब जे मिलण लाइ पल पल पई वाझायां, सोना साजन दर्शन ॾे सिक मां रोज़ ॿाॾायां, निमाणा अलाह जी रहमत मां आस उमेद न लाहियां। हासी बाई उर्फ़ निमाणो फ़क़ीर जो वॾो कारनामो इहो बि आहे त हिन हिंद वञण खां पोइ सचल सरमस्त जे कलाम खे तरतीब ॾेई सचल जो कलाम उर्फ़ आशिकी इल्हाम जे नाले 1952 ईस्वीअ में छपाए निर्वार कयईं। उन कारनामे सरंजाम ॾियण जे करे खेसि अदब में अमृता मिली चुकी आहे ऐं अहिड़ीअ तरह संदसि केतिरा हिंदू शागिर्द बि थिया। हासी बाई उर्फ़ निमाणो फ़क़ीर 23 मार्च 1963 ईस्वीअ ते हिन फ़ानी जान मां गुज़ारे वई ऐं खेसि सचल सरमस्त जी दरगाह ते दफ़न कयो वियो। त मिलंदासीं कॾहिं दिलचस्प वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।